सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाणि वरी मालिक असां सभिनी इंसाननि खे इंसान बणाए करे मोकिलियो आहे। यानी इहो असां सभिनी जो भाग आहे, क़िस्मत आहे। उन मालिक जी रहमत आहे जो असां इंसान आहियूं। ऐं उन असांखे इंसान बणायो, पर जीअं असां इंसान बणिजी करे रहूं, इन करे पाण साहब उन सच्चे साईं जी रहमतुनि में ईंदा आहियूं। त जीअं असांखे सही राह मिले। असां इंसान त थियासीं, पर इंसान मुंहिंजो महान बणिजो। पर कॾहिं बि असां इंसान मां हैवान न बणिजो। ऐं इंसान महान ऐं हैवान जो मक़सदु इहो हूंदो आहे त इंसान थी करे आयासीं, असांजा अहिड़ा कर्म ऐं अमल हुजनि जो असां वरी इंसान में महान बणिजी वञूं। असांजा अहिड़ा कर्म न हुजनि जो असां इंसान में जो हैवान बणिजी वञूं। जॾहिं असां उन सच्चे साईं जे वचननि ते, उनजी रहमतुनि ते हलंदा आहियूं, त पोइ इंसान मां महान बणिजणु कोई देर न हूंदी आहे। पोइ उहो मालिक असां सां सदाई गॾु हूंदो आहे। ऐं पोइ अहिड़ो गॾु हूंदो आहे जो असां हिते बि सुखी रहंदा आहियूं ऐं अॻिते बि सुखी रहंदा आहियूं। जीअं भाई शिवाराम, हू हमेशह सच्चे साईं जी शेवा में हूंदो हो, नाम सिमरन में हूंदो हो, उनजे वचननि ते अमल कंदो हो। जॾहिं उनजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा थियण वारा, त पोइ उनखे घर वारनि सभिनी चयो त पतो न आहे कीअं तुंहिंजी तबियत बि हाणे उमिरि जे हिसाब सां आहे, सो तूं कुझु धर्म कर्म कर। तूं चयो वञण वारो त आहियां, पर जॾहिं सच्चे साईं जी रहमत थींदी, उहे दर्शन ॾींदा, तॾहिं कंदो। त उतां राड़की साहब उन्हनि मनाइण लाइ माण्हू चाढ़े मोकिलिया। त साईं जन चयो ठीकु आहे, फ़िलहाल महिमान आहिनि, प्रोग्राम आहिनि, बाद में ॾिसूं था। त जॾहिं साईं जन प्रोग्राम ॾिनो, त पोइ भाई शिवाराम उनखां हिकिड़ी अॻु शाम जो गुज़ारे वियो। जॾहिं साईं जन पहुता तो सभिनी यादि रखियोसीं, हाणे उमिरि जे हिसाब सां, तबियत जे हिसाब सां सभु सही हो, पर करे कुझु न वियो। तंहिंजे करे अॻिते अलाए छा थींदुसि। जे करे वञे या कुझु धर्म कर्म त थी वियो, पर हाणे पतो न आहे अॻु में छा थिएसि। तॾहिं साईं जन खिलिया, छाकाणि त तुंहिंजो लाश अञा पियो हो। त साईं जन जो ठीकु आहे, वञी करे सॾे अचोसि धर्म करे। जॾहिं सच्चे साईं जो माण्हू सॾणु वियो, भगत साहिब उनखे चयो त जीअं भगत साहिब शिवराम खे चयो सच्चा साईं तव्हांखे सॾींदा पिया आहिनि। ऐं जीअं उन चयो, हिकु चकर जीअं चयो, ॿियो चकर चयो, त उथी करे वेही रहियो ऐं हलियो आयो। तॾहिं अची करे साईं जन जे चरणनि ते किरियो। त साईं जन हू सभु जेके हुया घर वारा ॿिया ॾिसी करे चई हीउ छा थियो, मुअल शख़्स थिए। तॾहिं साईं जो सभु चवनि था धर्म ऐं कर्म तूं न कयो आहे, अॻिते तुंहिंजो छा थींदो। तंहिंजे करे पंहिंजो धर्म ऐं कर्म कर, जेको ॾियणो थी सभिनी खे ॾे।
साईं जन खिलियसि त हू हिकदमि चरणनि ते शीस रखी करे वेही रहियो। चइसि जीअं मां तव्हांजो नाम ध्यानु सिमरन कंदे हितां वियुमि, उते जॾहिं मुंहिंजो हिसाबु खुलियो त उन हे सच साईं जे सदाई शेवा में रहियो आहे, सिमरन कयो आहे, सत्कर्म कयो आहे, सच साईं जी राम तुंहिंजे वचननि ते हलियो आहे, तंहिंजे करे हिन खे सदाई स्वर्ग ऐं मालिक जी रहमत रखी आहे, सच साईं जे लोक में पहुचायो। ऐं मूंखे उते वैकुंठ जो वास मिलियो, मालिक जी रहमत मिली। हाणे हिन जे चवण ते धर्म कर्म जी ॻाल्हि ते मूंसां ईअं न कयो त मूंखां उहो हलियो वञे। तंहिंजे करे मूंखे तव्हांजी आसीस खपे। तॾहिं साईं जन चयो सम्झ जेको आहे ॾियणो कर, बाक़ी धर्म कर्म जेको जीरे कजे उहो बहितर आहे। ऐं जीरे उन मालिक जो नाम ध्यानु सिमरन शेवा सत्कर्म जॾहिं सॼे जीवन में ईंदा आहिनि, उन सॼे साईं जे वचननि ते अमल कंदा आहियूं त पोइ हित बि उनजी रहमत में रहंदा आहियूं ऐं अॻिते बि सदाई स्वर्ग जा द्वार खुलियल हूंदा आहिनि, मालिक जी रहमत साण हूंदी आहे।